सिंध के असीम सूफ़ी बुज़दिक ऐं शाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 280 उर्स मुबारक जो तैयारियों मुकम्मल थी वयूं आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था फरहान शेख जी हिन रिपोर्ट में। सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग ऐं आलमी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 280 उर्स मुबारक जूं तैयारियूं मुकम्मल थी चुकियूं आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 3 रोज़ा उर्स मुबारक 14 सफ़र खां 16 सफ़र ताईं जारी रहंदो, जंहिंजो इफ़्तिताह गवर्नर सिंध कंदो ऐं निगरान वज़ीर आला सिंध आख़िरी ॾींहं ते एवार्ड तक़सीम कंदो। मेले में सकाफ़त खाते तरफ़ां राग रंग जी महफ़िल, अदबी कॉन्फ्रेंस, सुघड़ कचहरी ऐं सकाफ़ती ॻोठ जा प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा, जॾहिं त स्पोर्ट्स खाते तरफ़ां 3 ॾींहं ते मलाखिड़ो ऐं ढगन ऐं घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला मुनक़िद कया वेंदा। लाइव स्टॉक तरफ़ां जानवरनि जी निमाइश ऐं सनती तोड़े ज़रई निमाइश बि मुनक़िद कई वेंदी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें पांधीअड़नि जी रिहाइश ऐं खाधे पीते जा समूरा इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। कैमरामैन रजुब मल्ला सां गॾु फरहान शेख, धरती टीवी न्यूज़, मटियारी।